शहर जा दोस्तों, साथियों, हारियो, मजदूरों, भावरो, ये सिंध, ये लतीफ़ ऐं ये लतीफ़ जी सरज़मीन ऐं लतीफ़ जा माण्हू। दादू सिंध जे अंदरि एक ख़ासि मक़ाम रखे थो। हिते आबादी घणी कान्हे, इलाइक़ो घणो करे पथराऊं आहे, पाणीअ जो को ख़ासि इंतज़ाम वॾे इलाइक़े में कोन्हे, पर उन हूंदे बि शायदि उन करे ई दादूअ जे माण्हू सिंध जे तारीख़ में निहायत शानदार ऐं क़ाबिल फ़ख्र कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि। सरज़मीन सिंध ते जॾहिं का आफ़त कड़की आहे, जॾहिं के ॾुखिया ॾींहं आया आहिनि, जॾहिं कंहिं ग़ासिब हिन मुल्क ते यलगार कई आहे, तॾहिं हिन इलाइक़े जा माण्हू सिंध जे पारां, पंहिंजे वतन जे पारां, पंहिंजे अवाम जे पारां पहिरियुनि सिफ़ुनि में विढ़िया आहिनि ऐं सिंध जो मान मथां कयो अथनि। अरगून हुजनि या तरखान या उन खां पोइ जा वक़्त ऐं ज़माना ऐं हुकूमतूं ऐं दारिया ऐं जलगारूं, दादू जे माण्हुनि मखदूम बिलावल खां वठी मुग़लनि जे ॾींहंनि में गोरेला जंग करण वारनि कूंदड़नि खां वठी हिन दौर ताईं सिंध जे तारीख़ में हिकिड़ो नुमायां ऐं अॻिरो किरदारु अदा बि कयो आहे, जंहिं ते न रुॻो अव्हां खे पर समूरी सिंध खे नाज़ आहे। गुज़िरियल MID जे जदोजहद में दादूअ वरी पाण खे मल्हायो। दादूअ जो नालो रोशन कयो, सिंध जो नालो रोशन कयो, हिन मुल्क जो ऐं इंसान ज़ात जो नालो रोशन कयो। ऐं इहो ई सबबु आहे जो हिन ज़िले खे, ही ज़िलो, ही इलाइक़ो सिंध जे दुश्मननि, जमहूरियत जे दुश्मननि, अवाम जे दुश्मननि, इंसानियत जे दुश्मननि जी अख में कंडे वांगुरु चुभंदो रहियो आहे। धाड़ेलनि खे ख़तम करण जे बहाने सिंध जे ॿियनि इलाइक़नि सां गॾु हिन ज़िले में जेकी कुझु वयो वापरियो आहे, उनखे न रुॻो तव्हां पर सिंध जा समूरा माण्हू ऐं हक़ परस्त ऐं इंसाफ़ दोस्त चङी तरह सम्झनि था त तव्हां जेकी सठो आहे, तव्हां जेकी बर्दाश्त कयो आहे, अव्हां सां जेकी कुझु वयो वापरियो आहे, उहो सभिनी खे ख़बर आहे। पर छा इन्हनि ॻाल्हियुनि, इन तशद्दुद, इन दबाव, इन ज़ुल्म ऐं ज़बरदस्तीअ अव्हां जा हौसला पस्त कया आहिनि, अव्हां खे झुकायो आहे, अव्हां खे गोड़ियल भर किरायो आहे। ऐं ॾिसां पियो त तव्हां जा गात ऊचा आहिनि, तव्हां जूं हिमतूं अटल आहिनि ऐं तव्हां ज़िंदा ऐं जाॻियल आहियो। साराह लाइ लफ़्ज़ किथां आणजनि? लफ़्ज़नि जो वीझार, मोतियनि माणक मोतियनि जहिड़नि लफ़्ज़नि जो ख़ालिक़, तंहिंजी तारीफ़ लाइ कहिड़ी ज़बान आणिजे, कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कजनि, कहिड़ी ॿोली इस्तेमालु कजे, संदसि ई ॿोली उधारी वठिजे, खेसि ई चइजे त तूं ॿुधाए असीं तोखे कीअं सारायूं। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार जी
सबके जी असी दर्शन धारो धार प्रियम तुझा पार केड़ा चई केड़ा चऊं। माण्हू पंहिंजे जज़्बनि जो इज़हार न करे सघंदो आहे, इहो अहसास लतीफ़ साईं खे बि हो। हिकिड़े हंधि चए थो, कंहिं पर रुआं पिरीअ खे रोई न ॼाणा, कंहिं पर रुआं पिरीअ खे रोई न ॼाणा, मथे कयो धूणा हंजो नहाणा हथड़ा। लतीफ़ उहो सभु कुझु आहे जेको शाइर खे हुअणु खपे, उहो सभु कुझु आहे जेको मुफ़क्कर खे हुअणु खपे, उहो सभु कुझु आहे जेको हिकिड़ी जगाने ऐं बेमिसाल इंसान हिकु अज़ीम रोशनी जे मुनारे खे हुअणु खपे। लफ़्ज़ कुटी वेंदा ऐं लतीफ़ जी तारीफ़ ख़तम थी कान सघंदी। हुस्न जो शाइर आहे, जहिड़ा गुल गुलाब जा तहिड़ा मतन बेस, चोटा तेल चंबेलिया हा हा हू हमेश, पसो सूंह सैयद चए नींहं अचनि देश, लालण जे लबेस आतम अखर न हुजे। हुस्न जो शाइर आहे, जंहिं तड़ धोड़ूं धून चोटा चंदन चिक कयो, अचनि भौर बबोलिया पाणीअ तही पून, रावल रतो रून को बे लॻो वासूं। हिम्मतुनि जो शाइर आहे, जुरतुनि जो शाइर आहे, अज़मतुनि जो शाइर आहे, अज़ीम मक़सदनि जो शाइर आहे। जॾहिं तकर कीअं सुई, माण्हुनि वटि बितकड़ा मक़सद हूंदा आहिनि, असां माण्हू नंढड़ा मक़सद। ही कमु करियूं, मंबर काउंसिल जा थियूं, वकालतड़ी करियूं, 4 ॾोकर कमायूं, कमरो ठाहियूं, लान अॻियां थोरो हुजे, हिकिड़ो फ्रिज बि हुजे, दर ते कार बीठल हुजे। हर हिकु माण्हू जा हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा मक़सद, नंढड़ा नंढड़ा इरादा आहिनि। लतीफ़ साईं चए थो, तकर कीअं सुई जे सीर न घिड़े सुहिणी, हित हयाती ॾींहड़ा हॾे तान हुई, चुकी तंहिं चरी कई जा ॾिनस उन कुही, सुहिणीअ खे सैयद चए विधो कुर्ब कुही, अरे हूअं बि हूं त मुई पर ॿुॾीअ जा ॿीणा थिया। थोरी कोशिश कंदा आहियूं, थकी पवंदा आहियूं। हिकिड़ी कोशिश कईसीं, ॿी कईसीं, 3 साल थियासीं, जेल में वियासीं, फटका लॻा, घर बर्बाद थियो, कर्ज़ी वरी विया, ज़ाल वड़ी पई, माइटनि घोड़ो कयो, बातो हेतिरो टाइम हेतिरी महिनत, हाणे छॾ जिंद, घणो ई थियो, हाणे वरी अच। या पीउ फांसी चढ़ी वियो, भाउ शहीद थी वियो, जेल आया, अज़ाब थिया, मुसीबतूं आयूं, ज़मीनूं आसमान थी विया, हाणे त छॾिजे। लतीफ़ चए थो, न, जां जां हुई जीअरी विरची न वेठी, जां जां हुई जीअरी विरची न वेठी, वञी भूं पेठी सिकंदी खे सॼणे। सत साल जेल में गुज़री विया, को हर हासिल कोन थियो, वकालत वही हली, धंधा बंदि थी विया, माइट बेदार थी पिया अची वञी, संगती साथी बेदार थी पिया, कहिड़ो फ़ाइदो? घर हुजूं आहे फ़ाइदो थी विया, धंधो करियूं आहे त फ़ाइदो थी विया। लतीफ़ साईं छा थो चवे? चए थो, न घर मां फ़ाइदो आहे, न धंधे मां फ़ाइदो आहे, न मूं नाना खटियो, न की ॾाॾा आहियां, न मूं नानाणा खटियो, न की ॾाॾा आहियां, अरे पिरीअ जे पारां मूंसां वॾा ई वड़ थिया।
बाबा ही रोज रोज जो धमचर ये मुसीबतों रोज पुलिस वाला डरते ठक 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 केर है फलाणो साहब है अब अच्छा है फलाणे ये बाहर कढो कहिड़ो कम ये थाने करणो है रोज मुसीबत रोज अदाब रोज ख्वारी रोज अचरबो पर मकसद छा ये शयूं ये तकलीफ़ूं ये मुसीबतूं असांखे पंहिंजे रस्ते तां हटाइण इहो मुनासिब आहे छा आज़माइशूं ऐं तकलीफ़ूं ऐं मुसीबतूं ऐं ज़िलतूं जेको मक़सदु असांजे अखियां अॻियां हुअणु खपे तंहिंजे मुक़ाबले में अहमियत रखनि थियूं लतीफ़ साईं चए थो इन्हनि ॻाल्हियुनि जी का अहमियत कान्हे त असीं छा था पाण खे सहूं बर्दाश्त करियूं असल मक़सदु पार पहुचणो आहे कधीअ जे हुन पासे वञणो आहे विच में जेकी आयो उनजी का अहमियत कान्हे चए थो बुढा तबन ओल जा त हुन पार ॾे कंदीअ उभा सुपरी मान बर कनि ऐं जे कधीअ ते बीठल महबूब सॾु करे सुहिणी उथ हिते तमामु तख़यल जो आहे सुहिणी चए थी तव्हां दरिया में किरी पवां पोइ थी सघे थो तव्हां दरिया में टप ॾियां त परीअं पासे मुंहिंजो महबूब निहार बीठो हुजे थी सघे थो ऐं जॾहिं आऊं मरी वञा ऐं दरिया मूंखे खणंदो वञे ऐं आऊं न निकिरां ऐं दरिया ते कप ते बीठल हुजे मिहार उहो ॾिसे मूंखे त सुहिणी ॿाहिरि नथी निकिरे त हू इन मुहालते में हूंदो त हीअ जीअरी आहे पर निकिरे नथी तंहिं करे हुनखे चवां त सुहिणी अच सही अञा छा वेठी करे बर करण माना सॾ कर उथ अच त चए थी ॿुॾा त बन पाणी माना मूंखे थफेड़ो हणी हुन किनारे ते पहुचाए ॿुॾा त बन ओल जा त हुन पार ॾे कंदीअ उभा सुपरी मान बर कनि मिहार चवे त सुहिणी अच ऐं पोइ छा थिए चए त मिहार चवे त अच ऐं आऊं पाणी में पई विझां कंदीअ उभा सुपरी मान बर कनि त पोइ मुयाई सी तन आऊं जेकर उथी निकिरां मजबूर थियसि ॿधियो खणियो वञनि पोइ मिली पिया वञूं छा करियूं नथा विहाइजनि घर में न त कर सभु को पंहिंजे बचनि जी बि करे धंधे जी बि करे कम बि करियूं हे जलसा बि न करियूं सभु को ढगे गाबे सां करियूं पर ही मुसीबत जा मारा जान छॾी था वञूं न मजबूर आहियूं नथा विहण ॾियनि पोइ अचो जलसा बि करियूं घोड़ाऊं बि करियूं मथे में मिटी था विझूं ऐं शाह जा शहर था पढ़ूं लाचार थिया आहियूं लतीफ़ चए थो लाचारी ऐं मजबूरी इहा बि आहे लाचारी बि आहे मजबूरी बि आहे जबर बि आहे ॾाढ बि आहे पर कुझु असांजी दिलि बि चवे थी कुझु असांजी पंहिंजी बि ख़्वाहिश आहे त असीं अॻिते वधूं गॾु थियूं ऐं कंहिं मंज़िल खे मायूं जॾहिं आऊं की न ॼाणा इहे त जर घणे जोखो थिए अहिड़ी अबोजाऊं कान आहियां जो मूंखे ख़बर कान्हे त हिन धंधे में पवण जी क़ीमत छा आहे छा ॾियणो पवंदो आऊं न किन ॼाणा इहे त जर घिड़े जोखो थिए पर कदा जा करीम जी त मां कंध कढबो कीअं पर हिकु लिखे ॿियो नींहं मूंखे आणे उछलियो आब में रुगो लिखियो न आहे पर नींव आहे ख़्वाहिश आहे इरादो आहे हिकु लिखे ॿियो नींहं मूंखे आणे उछलियो आब में
कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे वेही आहे हिन झंझटनि खे छॾे ॾियां। तव्हां ऐं असां सभिनी माण्हुनि लाइ इहे ॿ बातूं आहिनि, वेहूं या वधूं, छॾे ॾियूं या हिन कम खे लॻा पिया हुजूं, कहिड़ा कयूं। सोणी वातान पीर साहिब चए थो हर हिकु माण्हूअ जे अॻियां इहो मसइलो आहे। चए थो ॻौरा ॿई पार, होॾां घर होॾां नींहं आहे, होॾां घर में बच्चा आहिनि, ॿार आहिनि, धंधा आहिनि, आराम आहे, सुकून आहे, कारूं आहिनि या धंधा या घुंगी आहे। ॻौरा ॿई पार, हीअं हैरत में पियो। ॻौरा ॿई पार, हीअं हैरत में पियो जे वञा त वाको थिए, पाड़े पोइ पचार, ऐं जे विहां त वेर न थिए, नींहं में पोइ नियार, हुत थी वादे वार, हिते सूटूं ॾींदमि सर थी। पोइ माण्हू खणी भारी बि थिए, वेही रहे। लतीफ़ चए थो वेहणु ॾुखियो आहे। जॾहिं माण्हू हलंदा हुजनि, हुजूम गॾु हुजनि, जीए जीए जा नारा हुजनि, मुल्क नारा नारा, जलसा जलसा, आवाज़ आवाज़ ऐं ललकारूं ललकारूं थी वञनि त घर केरु थो ॾे। जॾहिं जे हर लोक झप करे ज़रूर जाग न होवे, जे हर माठ हुजे तॾहिं बि जे हर लोक झप करे ज़रूर जाग न होवे। ओहे रचो अदियूं मूंखे पह परियां जो पोइ, जे कचो चून मुको हुए त बि मर्क भायां ॾींहं में। ऐं जे ललकारूं ललकारूं हुजनि त वरी पोइ वरी ॿी मजबूरी, हिकिड़ो त ख़ामोशी हुजे त पोइ वरी यादि अचो पवे मक़सदु पंहिंजो। पर जे माण्हू पिया हलनि, जलसा पिया थियनि, राज पिया गॾु थियनि, आवाज़ पिया अचनि, पोइ चौधारी चढ़ा पुरनि ॿेड़ायनि जा, सुते संभारनि जो पियनि कन पड़ा, वेहण मुंहुं न वड़ा, सुणियो झांए झिजे। हिन दुनिया खे सम्झणु ज़रूरी आहे, पर ॾाहण चयो आहे त वॾी ॻाल्हि आहे हिन दुनिया खे सम्झी उनखे बदिलाइण। रुॻो सम्झणु अधु कम जो आहे, वॾो कमु आहे दुनिया खे बदिलाइण, नई दुनिया ॾियणु, नई काइनात ॾियणु, नयूं ज़मीनूं ऐं नवां आसमान तख़लीक़ करणु, हिकिड़ो नओं जहान, नओं निकोरो जहान तख़लीक़ करणु, जंहिंमें को बि कमज़ोर न हुजे, को बि मुहताज न हुजे, को बि ज़लील न हुजे, को बि बंदि न हुजे, को फटकनि जे हवाले न हुजे, को फासिद न करे। इहो कमु केरु कंदा? आम तरह आहे त इहो कमु पहलवान कंदा, रुस्तम कंदा, सोराब कंदा, दाना ऐं दिलेर कंदा, उहे जिन जा जिस्म फौलादी आहिनि, रुक जा माण्हू आहिनि, गैर मामूली माण्हू आहिनि। लतीफ़ चए थो ग़लति, इहो कमु मामूली माण्हू कंदा, रवाजी माण्हू कंदा, ग़रीब माण्हू कंदा, मिसकीन माण्हू कंदा। केरु कंदा? उन्हनि जा ओञाण कहिड़ा? मथनि टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं कह बुकलियूं, पघर सिर पेरनि ई वड़ वेड़ी चनि, मूं लोॾाई लखिया। ऐं उहे माण्हू जूं सुञाणपूं कयूं, चए थो मारो जी वाता चवाए थो असां तितां आयूं जिते खोंबो न आहे, असीं तितां आयूं जिते खोंबो न आहे, जे वञूं कंहिं विया सपुड़ मथां लोहियूं।
करायनि उन्हनि जा लिबास कहिड़ा, उन्हनि जा ड्रेस कहिड़ा, उन्हनि जा फैशन कहिड़ा, बेल्ट लॻा था हुजनि, बंदूकूं लॻियूं पियूं हुजनि, तयार थिया अचनि, फिल्मी हीरो बनिया था अचनि। चए थो न, उहे मायूं कहिड़ियूं हुजनि, उहे मर्द कहिड़ा हुजनि। चए थो मायूं हुयूं करायनि किरोड़ जा चूड़ा कूड़ा जिन। चूड़ा कहिड़ा आहिनि? कूड़ा। ऐं क़ीमत केतिरी अथनि? करोड़। सोन जी क़ीमत न आहे, हीरनि जवाहर जी न आहे, उन्हनि चूड़नि जी क़ीमत करोड़ जी इन करे आहे जो उन्हनि औरतुनि खे पातल आहिनि जेके लाज़वाल आहिनि, अज़ीम आहिनि, मिस्कीन आहिनि, मौजूद करायनि करोड़ जा चूड़ा कूड़ा जिन, सो मर्क मारूरियनि ज्यां लोक लॼ थिए। लतीफ़ ग़रीबनि सां हमदर्दी न कई आहे। लतीफ़ दुनिया जे उन्हनि यगाननि शाइरनि मां आहे जिन माण्हुनि सां हमदर्दी न कई आहे। लतीफ़ तव्हां ते बाझ न कई आहे। लतीफ़ मिसकीन मारनि ऐं साॻियनि ऐं झांगियुनि ते फ़ख्र कयो आहे ऐं उन्हनि खे हीरो करे पेश कयो आहे ऐं उन्हनि ते नाज़ कयो आहे। मारू पाण अमीर मलीरोन मरकणू, मर्क जो बाहिस, फ़ख्र जो बाहिस। मारू मिसकीन आहिनि पर संदन मलीर में वञी ॾिसो त उहे क़ाबिल फ़ख्र हस्तियूं आहिनि। अवी जेके हिन धरतीअ जा विसारियल आहियो, फरामोश कयल आहियो, नज़रअंदाज कयल आहियो, अमी ऐं असीं जिन खे ज़ुल्म ऐं जबर जे चकीअ में पीठो वियो आहे सदियनि खां वठी, असांखे, असांजे अबनि खे, असांजे ॾाॾनि खे, असांजे तन जे पड़ॾाॾनि खे, उहे लतीफ़ जे चवण मुताबिक़ हिन धरती जा वारस आहिनि। ही मलीर आहे, असीं माण्हू आहियूं, उनजा वारस आहियूं ऐं दुनिया जी का ताक़त मलीर खां माण्हुनि खे महरूम करे नथी सघे। अॼु असांजे साम्हूं लतीफ़ जी क़ौम जे साम्हूं, लतीफ़ जे सरज़मीन जे साम्हूं इम्तिहान आहे ऐं असांखे साबित करे ॾेखारणो आहे त लतीफ़ जे बारे में असीं रुगो अक़ीदत जा पढ़ नथा चाढ़ियूं, रुगो लफ़्ज़ी कूड़ा गुल हुनजे कंध में नथा विझूं, पर असीं लतीफ़ जेको अज़ीम तसव्वुर इंसान ज़ात खे ॾिनो आहे ऐं पंहिंजे क़ौम जे लाइ जेके फ़र्ज़ आयत कया आहिनि उन्हनि जे मथां असीं सही अचूं था या नथा अचूं। असीं लतीफ़ जे वतन में रहण जा हक़दार आहियूं। असीं लतीफ़ जा मारू ऐं संघार ऐं मारदार सॾाइण जा हक़दार आहियूं या न, उहो तारीख़ जे हिन नाज़ुक घड़ीअ ते असांखे साबित करणो आहे। हिन वक़्तु लतीफ़ जो वतन पंहिंजे तारीख़ में, पंहिंजे हज़ारनि सालनि जे तारीख़ जे दौर में हिकिड़े निहायती नाज़ुक वक़्त ऐं घड़ी मां लंघी रहियो आहे। अॼु तारीख़ में पहिरियों दफ़ो लतीफ़ जा मारू ऐं झांगी पंहिंजे मलीर में, पंहिंजी सिंध में हस्ती विञाईंदा नज़र अचनि था। इंसाननि जूं ॿोॾूं ॿियनि सूबनि खां, ॿियनि मुल्कनि खां इंसानी ॿोॾूं हिन मुल्क जे मथां छांइजी रहियूं। हिन मुल्क जे मारू माण्हुनि खे मलीर में चोर, थोराईअ वारो, रेड इंडियन, महरूम, मज़लूम ऐं लावर्स करण जूं साज़िशूं चोट चढ़ी चुकियूं आहिनि। इन्हनि साज़िशुनि खे नाकाम बनाइणो आहे
तॾहिं असीं जा लाइक़ थींदासीं त असीं चई सघूं हा असीं लतीफ़ जा माण्हू आहियूं। ऐं जेके लतीफ़ जे उन मयार ते पूरा नथा अचनि, जेके हिन वक़्त जे आवाज़ ते सॾु नथा ॾियनि, जेके लिकी वेही आहिनि था, जेके मुंहुं फेराए छॾनि था, उन लाइ लतीफ़ फ़ैसिलो करे वियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? चए थो ही मुंहुं ॾेई बन तूं वेह खाई न मरे, ही मुंहुं ॾेई बन तूं वेह खाई न मरे, जीअं से मलीर जा आहियूं तोसी संग न कनि, तूं कीअं मजा अचनि तो पाण कोठाईअ मारवी। लतीफ़ जा माण्हू नफ़रत जा पैगंबर थी सघनि ई नथा। बाय डेफिनेशन मुमकिन ई कोन्हे त जेको माण्हू लतीफ़ जो मुरीद हुजे, लतीफ़ जो पोइलग हुजे, लतीफ़ खे पसंदि करे, लतीफ़ खे पंहिंजो रूहानी सिपह सालार ऐं कमांडर इन चीफ सम्झे, सो नफ़रत जे दीन ते हले, मुमकिन ई कोन्हे। पर नफ़रत न करण जी माना न आहे त माण्हू बेग़ैरत थिए ऐं वतन दुश्मन थिए ऐं पंहिंजे हक़नि खां बेग़ैरत थिए। असीं लतीफ़ साईं जे हिन लफ़्ज़ ते अमल कयूं था, साईं सदाई करी मथे सिंध सुका, दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद करी। सॼो आलम, सिंध पहिरीं, पोइ सॼो आलम। असीं ख़ैर खां आहियूं हिन रूह ज़मीन ते जेके बि इंसान रहनि था। इंसान ऐं इंसान जे विच में रश्तो अज़ली, आला ऐं मथां आहे। हज़ारें वरे अॻे हिंदुस्तान जे हिकिड़े अज़ीम जगाने शाइर बरतरी हरीअ नाले संस्कृत जे शाइर चयो हो त माण्हू पिया चवनि त ही मुंहिंजो सौट, ही मुंहिंजो मासास, ही मुंहिंजो ज़ात वारो। आऊं चवां थो त आऊं उन माण्हूअ खे मञींदुसि जेको चवंदो त हिन धरतीअ ते रहंदड़ समूरा इंसान मुंहिंजा पंहिंजा आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ आहिनि, मुंहिंजा क़रीब आहिनि, मुंहिंजी जान आहिनि। कारो हुजे, गोरो हुजे, सिंधी ॻाल्हाए, यूनानी ॻाल्हाए, जर्मन ॻाल्हाए, पंजाबी ॻाल्हाए, पश्तो ॻाल्हाए, बलोची ॻाल्हाए, बंगाली ॻाल्हाए, असांजो अज़ीज़ आहे, क़रीब आहे, इंसान जे रिश्ते जे नाते में। इंसानियत ज़िंदाबाद, इहो असांजो ईमान आहे, इहा लतीफ़ जी तालीम आहे। पर पंहिंजे मलीर जी इज़त ऐं आबरूअ जी हिफ़ाज़त करणु, इहो असांजो अवलीन फ़र्ज़ आहे। पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे झूपड़ियुनि, पंहिंजे ज़मीननि, पहाड़नि, मैदाननि, जबलनि, सरज़मीननि, दरियाहनि, हिकु हिकु शइ, हर हिकु वण, हर हिकु ॿूटो, गाह जो हिकिड़ो नंढड़ो पनु, उहो असांजो आहे, असांजो थी रहणु खपे ऐं असीं हुनजा मालिक ऐं वारिस आहियूं। ऐं दुनिया जे कंहिं माण्हू खे इहो अख़्तियार न आहे त हुन जा अख मेरी करे नज़र करे। दोस्ती हा, फुर, लुट, मारामारी, रसद न, ऐं हज़ार दफ़ा न। असीं कंहिंखे पंहिंजे हक़नि ते दस्त अंदाज़ी करणु, बिरादरी में जेको असांजो हिसो आहे, छाजो पाणी जो हिसो, ज़मीन जो हिसो, हुकूमत जो हिसो, इक़्तिदार जो हिसो, जेतिरो सभिनी भाउरनि खे मिले थो, पंजाब खे मिले थो या मिलणु घुर्जे, या सरहद खे मिलणु घुर्जे, बलूचिस्तान खे मिलणु घुर्जे, ओतिरो सिंध खे मिलणु खपे। कंहिंखां बि घटि हिसो वठण लाइ असीं तयारु न आहियूं। तव्हांखे
चीफ सेक्रेटरी ॾिनो सिंध खे ॾियो, असां जो चीफ सेक्रेटरी रखो सिंध में, सिंध में माण्हू रखो पंजाब में। घणा चीफ सेक्रेटरी तव्हां पंजाब में रखिया आहिनि। असांजी सिंध जी ज़मीन तव्हांखे वणे थी, तव्हां विराए पाण में खई, ठीकु आहे, असांखे बि छॾियो। असेरी, लाहौर, खुशाब, सियालकोट जूं जेके बहितरीन ज़मीनूं आहिनि असांजे ऑफिसरनि खे छॾियो, उहे पाण बि विराए खणनि, असांखे विराए ॾियनि। घणी आहे तव्हांजी पुलिस हिते, असांजा माण्हू हुते रखो, ॿ भाउर जो लिखो। असीं कंहिं ॻाल्हि में हैरान आहियूं, पर फ़ैसिलो थींदो हिसाब सां। जेकॾहिं तव्हां असांजा माण्हू हुते रहियो था, तुरायो था, ठीकु आहे, असांजे माण्हुनि खे हिते पट ॾियो, मैदान ॾियो, ज़मीनूं ॾियो, हुकूमत ॾियो, ऐं जेके वाह पुटिया अथव से ॾियो, ॿियूं सहूलियतूं ॾियो। असीं भली हुते रहूं था, आऊं थो हलां, मूंखे वठी हलो, असीं हलूं। सिंध में बेरोज़गारी, माण्हू बुख न मरनि, डिग्रियुनि सां हलनि पिया, डिग्रियुनि जा कागज़ चटे पुराणा थी विया आहिनि, ऐं ट्रेनूं भरिजी अचनि पियूं। बाबा तव्हांजो पंहिंजो घरु आहे, अलाह साईं तव्हांखे ॾिनो आहे, वॾो घरु अथव, बुखिया कोन आहियो, लंघण कोन आहियो, वॾो घरु अथव, कोई मैदान में कोन आहियो, को टपड़ कुले ते खणो कोन पिया हलो। असां मिसकिन जे पुठियां छो चिकाए पिया आहियो? पंहिंजे घर वञो, भाजारी छा आहे, भाई भई भाई आहियो, पंहिंजे घर में वेही भाई थियो न, असांजे मथां चढ़ी कहिड़ा भाई थियो? पंजाब जो आवाम असांजो भाउ आहे। जमहूरियत जदोजहद में हींअर बि उन्हनि सरगर्मी सां हिसो वरितो आहे, हाणे बि गॾु थियनि था, एॾा हुजूम कया अथनि, अॻे बि हुआ के हो बि माण्हू किथे बि रहे थो, असांजो भाउ आहे। हक़ जे बुनियाद ते चारि हिकिड़ो घरु रहे थो, चारि भाउ आहिनि। हाणे हिकिड़ो भाउ हुजे, वॾो भाउ हुजे, सोच मानी पचे, चुल तव्हां जी टपड़ी खणी खणी पाण खाई छॾियो। अब अच्छा भाउ न अम्मा पाण सभिनी साॻी आहे, पाण मुस्लमान न आहियूं, बाबा साॻियो न आहे, तूं मुंहिंजो सॻो भाउ न छा, त पोइ मानी खईं पाणी जो वटो खणी घर खणी वञे। अब छा आहे भाउ रही बचनि जे मुंहं तां वात मां गिराक करे पाण वेठो खाए, छा आहे भाउ रही। इहा भाउ पीउ जेका आहे सा बदमाशी आहे। ऐं खानदान खे तरक़ी ॾियारण ऐं वधाइण जो वसीलो न, पर खानदान में फोट ऐं दफ़ेर विझण जो ज़रियो आहे। पंजाब जे नाले में, पंजाबी आवाम जे नाले में, पंजाबी माण्हुनि जे नाले में सिंधी माण्हुनि सां हथ चुरांद, ज़ुल्म, ज़बरदस्ती, दोस्ती जो बाहिस न बनबो, दुश्मनी जो बाहिस बनबो, ऐं पंजाब लाइ बहितर न थींदो, पंजाब लाइ नुक़सानकार थींदो। ऐं हुजां ऐं इहा पंजाब दोस्ती न आहे, पाकिस्तान दोस्ती बि कान्हे। पाकिस्तान जी ॿेड़ी ॿोड़नी थी न, टपड़ पराए खणण वञो, टपड़ पराए खणण वञो, भीम करे छॾियो, अधु मुल्क त ख़तमु कयो, इन लाइ फ़ाइदा कयो न। इहा पाकिस्तान दोस्ती न आहे, इहा इस्लाम दोस्ती बि कान्हे। इस्लाम असां पढ़ियो आहे, ॿ अखर अमदा मंदा असीं पढ़ूं था, इहो नहमदो व नस्तईनो व नसल्ली अला सय्यदल मुरसलीन, इहो असीं पढ़ूं था। असां बि क़ुर पढ़ियो आहे, पोइ असां पंहिंजो जुदा क़ुर सिंध में कोन ठाहियो आहे, साॻियो पढ़ूं पिया। मौलाना साहिब असां वटि आहिनि, वॾा मौलाना, वॾियूं ॾाढ़ियूं, नेक जुबा, इमामा, तस्बियूं, इहे असां वटि आहिनि। अव्हां वटि कहिड़े, अव्हांजे मुल्हनि में कहिड़ा सुरखाब जा पर लॻल आहिनि, असांजे मौलाना साहिबनि में कोन्हनि। असांजा आहियूं, असीं पंहिंजा मुला वठी ईंदासीं, कहिड़ा ईंदासीं असां? कहिड़े क़ुर में लिखियल आहे त पंहिंजे घर जो टपड़ खाओ ई न, ऐं पढ़ाई मानीअ ते पोर ॿधो वठो, पढ़ाई बोर्ड ते अटो ॿधो वठो, हलंदा वठो, इहो कहिड़े क़ुर में लिखियल आहे? कहिड़ी हदीस में? किथे बि कोन्हे, कंहिं बि क़ुर में कोन्हे, कंहिं बि हदीस में कोन्हे। ऐं पाकिस्तान बनाइण जो मक़सदु इहो किथे हो त 4 सूबा, तिन मां 3 त सलामत हुजनि, चौथे जो नालो निशानी मिटाए छॾियो। ऐं होसि पंहिंजी पिंडीअ जे बार सूरनि में वकीलनि खे मूं ख़िताब कयो, उते हिकिड़े दोस्त चयो त आप कहते हैं कि सिंध कौमियत की बात करते हैं, तो फिर इस्लाम कहाँ जाएगा? मैंने कहा इस्लाम जाएगा मक्के मदीने, सब चलो, नारे तकबीर, अल्लाह अकबर, हलो सऊदी अरब हलो, इस्लाम जो हुआ न पानी। कुएं तेल मां करोड़ कमाए वेठा आहिनि,
करोड़ अरबा पैसा खर्च करण जी ख़बर कान पैसा कीअं ख़र्च करियूं। हलो भलो मुल्क आहे, गॾिजी हलूं, ज़िया खे चओ अवां मोकिल वठी त हलो हींअर ॿधी ॾंडा आणी हुते बंदि करे वरी छॾींदो मोटाए अचनि, वठी हलो इस्लाम नालो भरारो ॾो सवाब बि थींदो, ॾोकड़ मिलंदा, खाईंदा पींदासीं मौजूं कंदासीं, इस्लाम जो नारो भरंदासीं, इस्लाम जी बुलंद कंदासीं। ओॾे ई न ओॾे मोजणा था लॻनि। इस्लाम सॼो चई हिते सिंध में तरक़ियो आहे, यानी फारसी वारे चवा त हर बलाए के आसमां में आयत मी पुरसत के खाने अनवरी उदास। बिना जो जेकी बि आफ़त थी अचे माण्हुनि खां पुछा थी करे त इहो जेको शाइर अनवरी आहे इन जो घर कहिड़ो आहे। असांजो घर शाइर अनवरी वारो घर थी पियो आहे। जेको जितां निकिरी अॻे अरगून हूंदा हुआ, छा आहे कि असांजो बाबर मुल्क फसी वियो आहे, पोइ तरखान जा छा आहे कि असांखे अरगून नथा ॾियनि। जेको थो निकिरे घर खां पंहिंजो मोह हेॾां एड्रेस असांजी पुछाईंदा फिरंदा थक चऊं त असांजा बिहारी महिरबानी दोस्त कदरदान जेके लाखीणा आहिनि 36 लखणा पंहिंजे वतन में रहिया, ॾाढियूं मज़ा कयूं, भारत सां गॾिजी रहिया, उहे जेके लखनि जा हीरा जेके मोती अचनि पिया, चऊं हुनखे पंजाब में रहंदासीं। असांजो पंजाब में 3 ॾींहं रही, ढगा विकिणी, घर विकिणी, शायदि विकिणी, पट ऐं प्लाट विकिणी, छत ते करे अची किथे बि रखंदो ईंदा हिते, छो त बंदोबस्तु थियो पियो आहे, माण्हू वेठा आहिनि। तंहिं करे इस्लाम मंज़ूर अखियुनि, पाकिस्तान ॿिली क़बूल आहे। के असांजा दोस्त नथा कनि, असीं करियो, आऊं करियां, इहो ॾोह आऊं करियां, अदा पाकिस्तान कर, पोइ आहिनि अदा आहिनि अखियुनि, ॿियो छा कयो पियो। हाणे जिन छॾियो, इस्लाम क़बूल कयोसीं, मुस्लमान नई तरह थियासीं, पाकिस्तान क़बूल कयोसीं, आइन तव्हांजो क़बूल कयोसीं, सभु कुझु क़बूल कयोसीं, हाणे को कमु कार के ज़मीनूं खपनि, ॿियो छा खपे। अक्सरत में असीं आहियूं, असांखे वज़रात में 68 सीटूं खपनि, पोइ छा खपे, पोइ असांजे नूरियाबाद में 50 लख माण्हू आहिनि। त हिकिड़ा त असांजा दोस्त चवनि पाकिस्तान न खपे, भले चवनि असांखे हुन लाइ इज़त ऐं एतिराम आहे। असीं नंढड़ा माण्हू आहियूं, मिसकीन माण्हू, ग़रीब माण्हू, ग़रीबनि जी ॻाल्हि ग़रीबानी ॻाल्हि। असीं चवंदा बाबा असीं ताबेदार आहियूं, जिन ॻाल्हि ते तव्हांखे एतिराज़ आहे हुनजो असीं नालो ई नथा वठूं। असीं चवंदा सभु ॻाल्हियूं मञूसीं, पोइ असांजी जिन छॾींदा, जान छॾियो असांजी। जेके शर्त इस्लाम जा, पाकिस्तान जा, आइन जा, कानून जा, सभु मञासीं। अञा को तव्हांजो कमु रहियल छा? असीं न को पाकिस्तान तोड़ियूं था, न को असीं इस्लाम जे ख़िलाफ़ नऊज़ बिल्लाह मिन शर्रि ज़ालिका जा ॻाल्हि करियूं था, न को असीं को आइन जे ख़िलाफ़ आहियूं। असीं त बाक़ाइदे तयारु रेडीमेड जेके शर्त हिकिड़े मुस्लमान लाइ तयारु कंदासीं, हुन तयारु था बीठा आहियूं, इम्तिहान पास करे बीठा आहियूं। हाणे छा आहे असल ॻाल्हि त उहा है, वो बात जिसका सारे फसाने में जिक्र न था, वो बात उन पे बहुत नागवार गुजरी है। तो असल ॻाल्हि त को पाकिस्तान कोन्हे, पाकिस्तान जो बानू आहे, इस्लाम जो बानू, आइन जो बानू। असल ॻाल्हि टपड़ जो आहे, टपड़ चक जेको वात ॿधो अथव न, उहो न को इस्लाम जे नाले में छॾींदा, न को पाकिस्तान में छॾींदा। टपड़ परा खाना आहिनि इस्लाम जे नाले में, पाकिस्तान जे नाले में, वतन जे नाले में, बिरादरी नाले में। त पोइ असीं चऊं था इहा बदमाशी बंदि करियो, ऐं बिल्कुलु तव्हांखे बंदि करणी पवंदी। सिंधी माण्हुनि कतई फ़ैसिलो कयो आहे, इहा ॻाल्हि तयशुदा आहे, इहा ॻाल्हि तयशुदा आहे त सिंध जा माण्हू कश्मीर खां वठी केटी बंदर ताईं कंहिं जा बि ग़ुलाम रहण लाइ तयारु न आहिनि। तव्हीं असांजे घरनि में 10 करोड़ थी अचो, पर हीअ ज़मीन असांजी आहे। तव्हांजे तइदाद खे ॻणप करे असीं मुल्क तव्हांजे हवाले करियूं, इहो कोन थींदो, मुमकिन ई कोन्हे। इहा दिलि दक्षी रखी छॾियो, वतन असांजो आहे। मुंहिंजे घर में 10 धाड़ियल अचनि, चए तूं हिकिड़ो ई असीं 10 आहियूं, तंहिं करे घर असांजो हक़ आहे, मिल्कियत लिखी ॾे। अब धाड़ो हणंदव ॿी ॻाल्हि, धाड़ो हणी खणी बाक़ी अवां जो कानूनी हक़ थियो उहो आऊं पाण कानून दाना, मूंखे ख़बर छा आहे, अवां जो को कानूनी हक़ न आहे। तव्हीं गासिब आहियो, तव्हीं फूरू आहियो, तव्हां परान टपण ते कब्ज़ो कयो आहे। जेतिरे देरि असीं बेपहच आहियूं तव्हीं मौजूं कयो, पर जॾहिं असीं मुतहद थियासीं, असीं गॾियासीं, असीं पंहिंजा हक़ लाज़मन वठंदासीं, सचा पचा सही हक़। पर उहो असांखे कानून
पानी मिलंदो हो, पाकिस्तान जॾहिं हो पानी मिलंदो, असांजी पतीअ जो पानी असां वठंदो। अंग्रेज हुआ तॾहिं, काफर, गोरा, साम्राजी, धारियां, ऐं जॾहिं सुठा ऐं मोमिन आया त दरिया सिंध मूं कलर ॾिठो, सुको रुगो पट पियो आहे, रुगो भिठूं बीठियूं आहिनि दरिया में। ये मोमिन आया, कलमा पढ़ंदी, कलमे जी होकर, नारे तकबीर, अल्लाह अकबर, फलस्तीन की गिनती, फलस्तीन में हो गया, त्रिपोली में हो गया, फलाने में हो गया, रूस की भेण जी गिनती, यानी रूस के मुसलमान की भेण जी गिनती, बांग्लादेश की गिनती, हिंदुस्तान की गिनती, ऐं सिंध सुकी पई आहे, दरिया सिंध सुको पियो आहे, तंहिंजी गिनती का करणी, उनजो ज़िक्र ई कोन्हे। ये तो बात ही मत करो, ये तो ॻाल्हि ई कान्हे। पाणी चोरी थी वियो, दरियानि ते धाड़ा हाणे ॾिठासीं, माण्हू खूहनि ते कब्ज़ा कंदा आहिनि, पाणी घर मां मट खणी वेंदा, पर दरिया चोराइजी वञे, तारीख़ में किथे लिखियलु आहे, कहिड़े किताब में आहे? मूं इलाही किताब पढ़िया, कहिड़े किताब में लिखियलु आहे दरिया चोराइजी वञे? दरिया चोराइजी वियो, पाणी चोराइजी वियो। पाणी अहिड़ा चोर नवां, ऐं नालो अलाह जो, रसूल जो, क़ुरान जो, कमु कहिड़ो? पाणी चोराईंदा अथनि। पोइ ज़मीनूं पंहिंजा कानून ठहनि, पाकिस्तान ठहियो, कानून ठहनि, कानून ठाहिण वारा केरु? पाण। टपड़ कागज़ तयार करण वारा केरु? पाण। शाहिद केरु? पाण। केस ॿुधण वारा केरु? पाण। अपील ॿुधण वारा केरु? पाण। हाई कोर्ट में बि खटियूं, अदा असां हारायो, पाण खटियूं, असांजा टपड़ खणी विया, मायूं, ॿार, बच्चा, जेके बि ज़ुल्म जबर ते कयूं। हीअ कहिड़ी फ़ौज? अखियुनि ते ॻोड़ा, उछंगार जी दॿ, मथे में रख, छा आहे? मज़लूम आहियूं, छा था करियो? ज़मीन खपे, ॿियो छा खपे? ॿियो शहरनि जूं गायूं खपनि। इहे रूअंदे रूअंदे हीअ रूअंदड़ हिकिड़ी फ़ौज सां मुल्क सॼे ते का वञी कब्ज़ो करे वई। हाणे छा आहे? हम अक्सरियत में, तुम अक़लियत में। ऐं ॿियो छा? ॿियो असांजा फलाणा फलाणे में वेठा आहिनि, घुरायो, उहे बि हिकदमि घुरायो। छा लाइ? असांजो तइदाद वधे। हीअ जरा ॻोढ़ा ॻाड़ींदड़ फ़ौज आहे, उछगारू ॾींदड़ फ़ौज आहे, मज़लूमियत वारी फ़ौज आहे, आई चांदे खां बोचनि की वेठी। इहो मसइलो असांजे अॻियां दरपेश आहे। पोइ वञी उन टाइम इन ते रिसर्च थियणु खपे त इहे कानून कहिड़ा ठहिया हुआ। इहो तारीख़ जो हिकिड़ो जेकॾहिं के फ्रॉड थी आहे, तारीख़ जी कानून जे नाले में के वॾी में वॾी का फ्रॉड थी आहे त इहे कानून हुआ। पोइ ठहियो वन यूनिट ठहियो, 3-4 ऑफिसर आया, से वेठा पाण में गॾु थिया, चऊं केरु आयो? कि असीं लैंड यूटिलाइज़ेशन कमिटी आहियूं। छा कंदो? ज़मीन खे कतब आणींदासीं। ज़मीन कंहिंजी? ज़मीन असांजी। कतब केरु आणींदा? उहो ऑफिसर साहिबान। किथां आयो? उहो हुतां आयो। असांजी ज़मीन महिरबानी करे कतब आणण लाइ आहिनि ऑफिसर साहिबान। ऐं कतब कीअं आंदऊं? हिकिड़ो पाण में विढ़नि, 500 रुपया, 500 एकड़ फलाणे खे, 500 एकड़ फलाणे खे, ही घोड़ा पालींदो, ही बकरियूं चारींदो, ही कुकड़ियूं पालींदो। सभु टपड़ जेके ज़िंद जा जेके बराज थियो उहे सभु खणी विया। ही मंगला डैम जा सताए आहिनि, तिन खे बि ज़मीन ॾियो हिते। फलाणे हंध ते फलाणे खे तकलीफ़ वई आहे, उनखे ज़मीन ॾिसी। वन यूनिट ठहिण खां पोइ सिंध जी ज़मीन ते हिकिड़ो तमामु ज़बरदस्त धाड़ो हयो वियो, न्याय बेहयाई सां, न्याय ज़िलत सां, न्याय बेशर्मी सां। उन धाड़े जो माल मोटी मिलणु खपे। ऐं मुतालबो थो करियां हुकूमत सिंध खां त हिकिड़ो ट्रिब्यूनल ॾियारे, हाई कोर्ट जे जजनि ते मुश्तमिल, गैर जानबदार ट्रिब्यूनल हुजे, ऐं उन ट्रिब्यूनल में आवाम जा नुमाइंदा शामिल हुजनि। इहे थी सघे थो कानून मुताबिक़। ट्रिब्यूनल में केरु मेंबर थी सघे थो? जज जी ज़रूरत न आहे। हारनि जा नुमाइंदा, मज़दूरनि जा नुमाइंदा, आवाम जा नुमाइंदा बतौर जज जे उन ट्रिब्यूनल में मेंबर हुजनि, ऐं तहक़ीक़ात कराई हुजे त सिंध जी घणा लख एकड़ ज़मीन इन फ्रॉड ज़रिए, धोखे ज़रिए, मकर ज़रिए
गसब कई वही आहे, हड़प कई वही आहे, जेका सिंधी हारियुनि खे मिलणु खपंदी हुई। कारखाना आहिनि, कारखाना लॻनि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां वटि आज़ाद थी पिया आहिनि कारखाना। लखे माण्हू कारखाननि जे बहाने सां हिन मुल्क ते कब्ज़ो करे विया। असांजे माण्हुनि खे कुझु कोन मिलियो। अॻे गवर्नमेंट, अॻूणी गवर्नमेंट त माण्हू मुक़ररु कया हुआ मेंबरनि मज़ा, त सिंधी माण्हुनि खे नौकरियूं वठी ॾियो कारखाननि में। असांजो ॾाढो सुठो कमु थियो। कराचीअ में कारखाना आहिनि, 2 मेंबर आहिनि सिंध असेंबली जा आहिनि, उहे हिन ड्यूटी ते लॻाया विया आहिनि। सिंधी माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। हाणे मसइलो हल थियो। मालूम थियो त माण्हुनि खे का नौकरी कान थी मिले। अलबत्त हिकिड़ो कमु थियो त असांजे ॿिनि मिस्कीन मेंबरनि खे 5-5 हज़ार रुपया फी महीनो विस्कीअ जे लाइ सरमाएदारनि ॾिनो ऐं उहे मूंखां ख़ुशि हुआ। महफ़िलूं हुननि जूं गरम हुयूं, हुननि जो कमु थियो। 2 पंहिंजा सिंधी भाउर, तंहिंजो मामिलो थियो। मज़ूर जेके तड़ियल रहिजी विया, त इहो अॻे थियो। हाणे नूरियाबाद 50 लख माण्हू अचणा आहिनि। असीं अहिड़ा लख जहिड़ी ॿी नूरियाबाद कयूं चऊं त उठ गॾे ते को थां खणी पियो उठ कयो था, हिकिड़ी लक्षणी चई त हिन में छा आहे, जे पासे ॿी ॾे ठहे त कुझु बि कोन हूंदो। हीअ हिकिड़ी नूरियाबाद आहे, ॿी नूरियाबाद ठाहे त पर पूरा करोड़ माण्हू अची विया। पाण मिंट में बीठे पेर हिते ॾिसंदे ॾिसंदे हेॾी जॻह कान हूंदी जो घर हलण जी वाटप कान हूंदी, एतिरा माण्हू थी वेंदा। लतीफ़ जे सरज़मीन खे बचाइण असां सभिनी माण्हुनि जो सभ खां बुनियादी ऐं सभ खां मुक़दस फर्ज़ आहे। असीं कहिड़े बि ख़्याल जा माण्हू हुजूं, कहिड़े बि नुक़्ते नज़र जा माण्हू हुजूं, असांजी सोच कहिड़ी बि हुजे, असांजा ख़्याल कहिड़ा बि हुजनि, पर लतीफ़ जे हिन बुनियादी फरीज़े खां इनकार करण जी असांखे का इजाज़त कान्हे। लतीफ़ जी धरती असांखे वसे में मिली हुई। जॾहिं असीं ॼावासीं जेके पाण खे सभु माण्हू मौजूदु आहियूं, तॾहिं जेके जॾहिं ॼावा हुआ तॾहिं इहा धरती असांखे सिंध जी ऐं सिंधियुनि जी धरती थी मिली हुई। छा असीं अहिड़ा नाख़ल्फ़ थींदासीं, अहिड़ा पंहिंजे वतन खां बेगाना ऐं लतीफ़ खां पुठ ॾींदड़ थींदासीं जो जॾहिं मरूं त हिन धरतीअ खे धारियुनि जे हवाले करे मरूं ऐं पंहिंजनि बचनि ऐं ॿारनि खे लावारिस ऐं निंदड़ को छॾे मरी वञूं? छा इहा ॻाल्हि लतीफ़ जे हवाले सां असां ते जेके फर्ज़ आयत थियनि था तिन पटांदड़, इन ॻाल्हि जी इजाज़त आहे? हरगिज़ न आहे। तव्हां ऐं असांजो गॾियल फर्ज़ आहे त असीं सभु गॾिजी हिन ज़मीन खे बचायूं ऐं उन लाइ जेकी कुझु असां ते कमु रखियो हुजे हिते जो कमु कयूं। माण्हू चवनि था त फलाणी फलाणी पार्टी आहे, फलाणो फलाणी पार्टी आहे, फलाणो फलाणी पार्टी आहे। ठीकु आहे, तव्हां सभु पार्टी थियूं, तव्हांखे जेके पार्टियूं वणनि, को अवामी तहरीक थिए, को पीपल पार्टी थिए, को कहिड़ो थिए, तव्हांखे जेकी वणे थो करे, पर सिंध जा जेके बुनियादी मसइला आहिनि, तिन मसइलनि जे बारे में तव्हांजा जेके फर्ज़ आहिनि ऐं असांजा जेके फर्ज़ आहिनि, तिन खां इहे चई माफ़ी कान मिलंदी। अगरि आउं कयां अवामी तहरीक जो, मुंहिंजो मतिलबु सां वास्तो कोन्हे, असांजे अवामी तहरीक में इहो कमी कोन्हे। न, पहिरियों फर्ज़ असांजो वतन ॾांहुं आहे, पहिरियों फर्ज़ असांजे आईंदे नसलनि ॾांहुं आहे, पहिरियों फर्ज़ असांजे मोद वतनी, वतन दोस्ती ऐं पंहिंजे मलीर सां वफ़ादारी जो पहिरियों फर्ज़ आहे। उन खां असांखे छॾिणो न आहे। हिन सिलसिले में 2 ॻाल्हियूं थियणु खपनि। हिकिड़ो त हिन वक़्तु सिंध में जेका खाना उहो हीअ आहे त महिरबानी करे छोकिरनि खे सम्झायो, शागिर्दनि खे सम्झायो, बाबा हीअ गुंडागर्दी, हीअ क्लाशनिको, हीअ रतो छाणो, छा असां तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि लाइ मोकिलियो हो त तव्हीं पाण में लड़ायूं कयो ऐं तालीमी अदारनि खे क़तल गाहनि में तब्दील करे छॾियो, किताबनि ऐं कलमनि जे बदिरां क्लाशनिको खणो, रोज़ ख़बर अचे फलाणे फलाणे खे मारे छॾियो, फलाणे फलाणे खे मारे छॾियो। इहा ॻाल्हि त गवर्नमेंट चाहे थी त तव्हीं विड़ो,
कबीला कबीलनि में विढ़नि, माण्हू माण्हू में विढ़नि, इलाइक़ा इलाइक़नि सां विढ़नि, सिंध में हिकिड़ी खाना जंगी शुरू थी वञे। तंहिं करे आऊं तव्हां खां पुछां थो, छा तव्हां इन ॻाल्हि जे हक़ में आहियो त सिंध जा समूरा शागिर्द पंहिंजा विछा विसारे हिक ॿिए सां भाव थियनि ऐं खाना जंगी बंदि कनि ऐं क्लाशनिको बदिरां कलम ऐं किताब वापसि हासिल कनि? तव्हां छा था चयो? तव्हां इन ॻाल्हि जे हक़ में आहियो त हथ मथे करो। त हाणे आऊं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, जेके शागिर्द आहियो तन सभिनी खे अर्ज़ु कंदुसि, जेके शागिर्द न माइट आहियो तन खे बि अर्ज़ु थो करियो, ऐं तव्हीं जेके अदीब आहियो, दानिश्वर आहियो, कामोरा आहियो, पढ़ियल आहियो, सम्झू आहियो, अक़ल वारा आहियो, तव्हां सभिनी खे मुंहिंजो निमाणो अर्ज़ु आहे त सिंध जे ख़ातिर, पंहिंजे मुस्तक़बिल जे ख़ातिर, पंहिंजे आईंदे जी ख़ातिर तव्हां शागिर्दनि में खाना जंगी बंदि करण लाइ पंहिंजे 30 ई नस्लनि जो ज़ोर लॻायो ऐं मुल्क में अमन क़ाइमु कयो तइलीमी अदारनि में, ऐं उन्हनि खे हिन मुल्क जे बचनि जे लाइ फ़र्ज़ जी जॻह, इल्मु पिराण जी जॻह, रोशनी जी जॻह, तालीम जी जॻह, अहिड़ी जॻह जिते असीं नयूं नयूं ॻाल्हियूं पढ़ायूं ऐं सिखूं, अहिड़ी जॻह में तब्दील कयो। नंबर ॿियो, हिन वक़्तु हिन नाज़ुक वक़्त में असां लाइ ज़रूरी थी पियो आहे त असीं जेके बि सिंधी माण्हू आहियूं, ॿार, ॿुढा, नंढा, वॾा, चाहे पढ़ियल हुजूं, चाहे अणपढ़ियल हुजूं, चाहे ॻोठ में वेठल हुजूं, चाहे शहर में वेठल हुजूं, असीं सभु सिंध जी सियासत जे ख़ातिर सभु माण्हू नंढा वॾा सियासतदान बणिजी वञूं ऐं हिन मुल्क जे वतन दोस्त सियासत खे पंहिंजे लाइ हिकिड़ो झंडो कराए ॾियूं ऐं सभु माण्हू हुन कम में लॻी वञूं। चंद माण्हुनि जी सियासत चंद माण्हुनि जे लाइ न हुजे, सियासत सिंध जो माण्हू जीअं वियतनाम जे माण्हू खां पुछूं त तूं ॾाढो बहादुर, जनरल जियाप लिखियो आहे पंहिंजे लाइ लिखियो अथनि त जनरल जियाप खां पुछूं वियतनाम जे जनरल खे त तूं ॾाढो बहादुर माण्हू आहीं, चई हा आऊं आहियां। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? चई छो इहा वॾी ॻाल्हि न, तूं बहादुर आहीं? चई बहादुर त असांजे क़ौम जो हर माण्हू आहे, बहादुरी त असांजो आम गुण आहे, बहादुर त असांजी सॼी क़ौम आहे। तीअं सिंध जे लाइ बि हिन नाज़ुक वक़्त में ईअं न चयो वञे त फलाणो सियासतदान आहे, रसूल पली जो सियासतदान आहे, फलाणो सियासतदान आहे, फलाणो सियासतदान आहे। असीं ईअं चई सघूं त असीं सियासतदान त सभु आहियूं। वतन दोस्त पंहिंजे वतन सां वफ़ादारी करण, लतीफ़ जे वतन सां वफ़ादारी करण जी सियासत त असांजो बच्चो ॿार पींघे में खीर सां गॾु हासिल करे थो। असीं सभु सियासतदाननि जी क़ौम आहियूं, क़ौम जी क़ौम सियासतदान। आख़िर में आऊं तव्हां सभिनी दोस्तनि, साथियनि, दादू शहर जे बाशिंदनि ऐं थोरे ॿाहिरि आयल दोस्तनि जो दिलि जे गहराइयुनि मां शुक्र अदा करियां थो ऐं थोरो मञां थो जो तव्हां सभु हेॾे वॾे तइदाद में गॾु थिया, तव्हां मूंखे सब्र सां ॿुधो, मूंखे मौक़ो ॾिनो त आऊं तव्हांजे अॻियां पेश थियां, पंहिंजा ख़्याल ज़ाहिर करियां ऐं हिकु भेरो अव्हांजा चहिरा ॾिसी, अव्हां जूं शिकिलियूं ॾिसी, अव्हांजा मुहांडा ॾिसी, क़ैद जे तन्हाईअनि में, क़ैद जे ऊंधाइयुनि में जेका अकेलाई हुई, जेका तारीख़ी ऐं ऊंधाई हुई, तंहिंजा ज़हननि ते ऐं रूहनि ते जेके फट थियनि था, उन्हनि खे बेसारे छॾिया। जीअं लतीफ़ जी सफ़र